ये खणी चइजे त असांखे फतेह थियल इलाइक़ो सिंध धरती हमेशा पंहिंजे पेट मां सपूत पुट ॼणिया जेकी पंहिंजी धरती अमड़ लाइ जान जोखे में विझी धरती जे वजूद ऐं बका लाइ पाण पतोड़ींदा रहिया। जेकॾहिं तारीख़ जे वर्कनि खे खोले ॾिसबो त केतिरा ई सिंध धरतीअ जा सपूत पुट नुमाया नज़र ईंदा जिन मां शहीद बशीर ख़ान कुरैशी जो नालो बि सरे फ़हरिस्त आहे। शहीद बशीर ख़ान कुरैशी हिकु बेबाक नडर ऐं आला शख़्सियत जा मालिक पिणु हुआ। पाण सिंध धरतीअ लाइ ॼण त पारस ऐं ग़रीब मिसकीन मारवड़नि जो सघारो आवाज़ पिणु हुआ। शहीद बशीर ख़ान कुरैशी ग़रीब मिसकीन ऐं मज़लूम माण्हुनि जो सघारो आवाज़ ऐं हर मज़लूम तबिके जे माण्हुनि जे मुंझियल आवाज़ जी तर्जमानी कई। तॾहिं त हर माण्हू मुहबत में खेसि वॾो बि चवंदा हुआ जेको अञा बि लफ़्ज़ वॾो मशहूरु आहे। शहीद बशीर ख़ान कुरैशी पंहिंजी ज़िंदगी ज़ालिमनि सां टकर खाईंदे हक़ सच जी ॻाल्हि कंदे पंहिंजी अमड़ सिंध धरतीअ ते थींदड़ मसइलनि खे उजागर करण समेत मसइलनि जे हल लाइ कोशिशूं कंदे गुज़ारी। शहीद बशीर ख़ान कुरैशी शागिर्दी वारे दौर में ही सियासत की शुरुआत कई। 1978 ईस्वी में GSN स्टूडेंट फेडरेशन में शमूलियत अख्तियार कई ऐं बाद में 1980 में जिसाफ टंडो जाम जो सदर पिणु चूंडियो वियो। 1995 में GSN क़ौमी महाज़ जो क़याम अमल में आयो। उन वक़्तु बशीर ख़ान कुरैशी जेल में हो, तंहिं हूंदे बि खेसि डिप्टी कन्वीनर चूंडियो वियो। 1996 ईस्वी में बशीर ख़ान कुरैशी GSN क़ौमी महाज़ जो जनरल सेक्रेटरी चूंडिजी वियो, जॾहिं त 1998 में जिस्कम जो मरकज़ी चेयरमैन तौरु चूंडिजी वियो। बशीर ख़ान कुरैशी ज़िंदगी हमेशा सिंध जे हक़नि जे हासिलात लाइ गुज़री। उहो ई सबबु आहे जो खेसि केतिरा ई भेरा जेल जूं सख़्तियूं बि भोगणियूं पियूं। बशीर ख़ान कुरैशी जे सियासी सफ़र में केतिरा ई भेरा कातिलाना हमला बि थिया, पर हू मौजूदाणे तौरु बची वियो। 7 अप्रैल 2012 ते पुरस्रार मौत जी सूरत में क़ौम परस्त सियासत जो दिलेर ऐं सरगर्म अॻवान असांखां हमेशह लाइ विछड़ी वञी पंहिंजी सिंध अमड़ जे पेट में आरामी थियो। ज़ाहिरी तौर ते शहीद बशीर ख़ान कुरैशी असां वटि मौजूदु न आहे, पर सिंध जे सपूत पुटनि ऐं सिंध जे शौर में संदसि जो नालो हमेशह जीअंदो रहंदो। तॾहिं त शाइर बि ॼण संदसि जी तर्जुमानी कई, जो क़ौम संवारे उहो जीअंदो रहंदो, जो आम उजारे उहो जीअंदो रहंदो, मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पका, जो सिंध संवारे उहो जीअंदो रहंदो। असीं जे मुआसी सफ़र में ओ साथी तमाणी दमंज़िल सदा ढोल ढाटी। असीं जे